लाड़काणे शहर में ट्रैफ़िक जो निज़ाम ॾींहों ॾींहुं ख़राब थी रहियो आहे। उन जो सभ खां वॾो सबबु इंतिज़ामिया जी बेध्यानी आहे, जंहिं सबबु शहर में चिंची रिक्शनि जे तइदाद में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थियणु, नंढनि ॿारनि खे चिंची ड्राइविंग जी इजाज़त ॾियणु, तबाह हाल रोड, रेड़नि जो बेतरतीब रोडनि ते बीहणु ऐं वापारियुनि जो फुटपाथनि ते कब्ज़ो करणु आहे। ज़िले इंतिज़ामिया ऐं ट्रैफ़िक पुलिस जे नाअहली सबबु नंढी उमिरि जे बग़ैर लाइसेंस चिंची लोडरनि ऐं रिक्शनि जे ड्राइवरनि जी लापरवाही सबबु हर रोज़ ट्रैफ़िक जाम थियणु ऐं हादसा थियणु मामूल बणिजी विया आहिनि, जंहिं सबबु लाड़काणे वासी वॾी अज़ियत जो शिकार आहिनि। सरकार खे घुर्जे त चिंची रिक्शनि ते मुकमल तौर ते पाबंदी हणी रोडनि तां हददख़लियूं हटाए ट्रैफ़िक निज़ाम खे बहितर कयो वञे। मुश्ताक तुनियो, INN न्यूज़, लाड़काणो।